नादिन कोटडीजी में फुर्जी वारदात खिलाफ टैक्सी ड्राइवर एहतजाजी रैली कढी पुराने नेशनल हाईवे मीरवा पुल वटि धरणो हयो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील लाइ पेश आहे मेरान टीवी जे रिपोर्टर फिदा हुसैन गोपांग जी रिपोर्ट। जी बिल्कुल जे देर मां मौजूद आया कोटडीजी कोट बंगलो मीरवा पुल ते जिते जेको आहे गोपांग बिरादरी तरफा मेन मेहरान हाईवे बंद करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त मुज़ाहिरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था उन्हनि जो छा चवणु आहे। सर मोटरसाइकिल फुरजी विया उते 3 ॼणा हुया सर। मां वापसी सवारी छॾे वापसी अचां पियो इन्हनि मूंखे पिस्टल ॾेखारियो सर जब मारींदासीं या गाड़ी ॾे मरां तां बि गाड़ी ॾियां न मरां तां बि गाड़ी ॾियां। मूंखे मजबूरन गाड़ी ॾियणी पई। मां गाड़ी ॾिनी आहे। हाणे गवर्नमेंट सिंध खे मुतालबो आहे त मूंखे पंहिंजी शइ वापसि कई वञे। मां मज़दूर माण्हू आहियां मुंहिंजा बच्चा छा खाईंदा सर। 3 ॼणा हुया हे मुंहिंजो लेटर आहे सर। ये गाड़ी जो उते थाने ते वियासीं एनसी करे बुक बंदि करे रखी छॾियनि। पैसा खसिजी विया 20,000 रुपया मोबाइल फोन खसिजी विया सर मूंखां। 20,000 रोक रक़म हुई मूं वटि सर। मोबाइल फोन हुई सर। वीसी जा पैसा मूंखे ॾियणा हुया। मां लालच जे करे सवारी खणी वियुमि। मां वापसी सवारी छॾे वापसी अचां पियो इन्हनि मूंखे पिस्टल ॾेखारियो सर जब मारींदासीं या गाड़ी ॾे। टैक्सी हलाए मजदूर मजदूरी कनि था पिया। हिते बाबरी पई आहे। कोटडीजी जेका पुलिस आहे उहा निंड पई आहे। उन्ही खे कंहिं बि क़िस्म जी का बि टेंशन न आहे। हितां वारी पुलिस जेका आहे असांजे हिसाब सां त हुननि सां घणो करे मिली भगत में आहे। ऐं मुंहिंजो भाणेजो आहे जेको वीचारो मिसकिन रोज़ी कंदो थो वठे उन्ही खां रस्ते में गाॾी फुरजी वई। हाणे हे न के वियो थाणे ते त चई साहब कोन्हे फिलानो साहब हेॾे वियो आहे। हाणे हे मिसकिन हिते अची रोड ते न वेंदो ॿियो काॾे वेंदो तव्हां ॿुधायो। ऐं ॿियो जेके बि वॾा ऑफिसर आहियो तव्हां हिते कोटडीजी जे जेके अमलदार आहिनि हुननि सां छो नथा तव्हां एक्शन खणो। छाजे लाइ नथा खणो जो हे हद में छो एॾी बाबरी पई आहे। हाणे मिसकिन नंढड़ा 4 बच्चा आहिनि जंहिंखे उहे 4 बच्चनि खे हाणे काॾों पालींदो। असांजी इहा अपील आहे एसएसपी साहब खे अपील आहे जेके बि वस वारा आहिनि उन्हनि खे अपील आहे त हिन मिसकिन जो खुदा जे वास्ते को इन जो कयो वञे। 500-700 रुपया 600 रुपया रोज़ी रोज़ मजदूरी आहे। ईअं सम्झो साइकिल मोटर टैक्सी हलाइण बि मजदूरी आहे। उहा करे पंहिंजा बच्चा पाले थो। हाणे ॿुधायो हे मिसकिन काॾे वञे। मजदूरी कंदो उहो हक़ खपे गाॾी खपे असांखे। मुंहिंजा जवाट मुंहिंजो पुट ज़ुल्म छो था कनि हक़ खपे त उथंदासीं न असां काॾे न वेंदासीं त अञा बि पोयां अचनि था। हक़ खपे मुंहिंजो पुट जो मरी पियो मां नंढड़ा मासूम काॾे कयां। हाणे हे मुंहिंजा नंढड़ा मासूम मां काॾे कयां। असां गरीब माण्हू टैक्सी हलाईंदा आहियूं भाऊ गरीब आहे वीचारो गाॾी थकिजी वई अथसि। असां इन जे लाइ हड़ताल कई आहे। इन जे लाइ बीठा आहियूं। असांखे छो हुजे कहिड़ी बि आवाम हुजे असांखे इहा खपे गाॾी खपे ॿियो कुझु न। असांजो जहिड़ो आहे न जटो आहे। असां मिसकिन आहियूं जेके रोड ते माना रोज़ी कारोबार कंदा आहियूं। असांजो कंहिंसां बि तालुक न आहे। असांखे हाणे जेका जाॾो बि हाणे असांखे पंहिंजी शइ खपे ॿियो असांजो को बि मसइलो न आहे। असांखे पंहिंजी शइ खपे। बिल्कुलु जीअं त मुज़ाहिरनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं मुज़ाहिरनि तरफ़ां जेको आहे एसएसपी खैरपुर ऐं बस वारनि खां इहो ई मुतालबो कयो आहे त असांजी फुर थियल जेका गाॾी आहे उहा रिकवर कराए ॾिनी वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे।